हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे। अल्लाह हयाती जई सफ़ा आवाज़ त अहिड़ो अथई जो शमन मीराली बि न पुॼई, मुमताज़ मोलाई जी जॻहि बि न आहे। माशाअल्लाह। अल्लाह छा तुंहिंजी तारीफ़ कयां, तूं त बा सफ़ा मोरे जी त छा पर पूरे पाकिस्तान जी फ़नकार आं। मुंहिंजी तोसां एॾी मोहबत आहे तोखे छा ॿुधायां कसम सां फ़ज़ीलत बेगम। वरी छाजी सियासत शुरू कई थई, वरी छाजी सियासत शुरू कई थी। फाट न बटण पिया। हे जेको आहे न हे पंहिंजो सैंडल थोरो परे कर मूंखां। ईअं न थिए जो मां ॻाल्हि कयां ऐं तूं मूंखे वाहे कढीं। ॻाल्हि असुल में इहा आहे त तूं मुंहिंजी धड़कन आहीं, ज़िंदगी आहीं, जान आहीं मुंहिंजी। त पोइ फाट न कहिड़ो कुते वारो वलूड़ अथई पेट में, फाट न। मूंखे लॻे थो त तूं पादर त लाज़मी हणंदीअं, छो त ॻाल्हि ई अहिड़ी आहे। अलाह साईं रहम ॾींदुई, ख़ुदा रहम ॾींदुई, बाक़ी ॻाल्हि त करण जहिड़ी न आहे। छा कयां, मजबूरी आहे, करणी पवंदी। पोइ फाट न बुआ पिया, कहिड़ी ॻाल्हि आहे जो फाटी नथो। मां चवां थो त तूं मुंहिंजी ॾाढी इज़त कंदी आहीं, मूंसां मोहबत कंदी आहीं। अलाह अड़े बिस्मिल्लाह रहमान रहीम, कीअं ॻाल्हि कयां। मां चवां थो ॿी शादी कयां। छो मौत खयों अथई, मां चवां थी मस फटस सुका अथई। वरी पंहिंजे मौत खे पियो थो यादि करीं। क़ुरान जी का मार पवई। बस हाणे भौंक न कंदो कर त कॾहिं न बुकियूं। बेगम साहिबा, मां चवां थो त तव्हां ॿई शादी कंदुमि न, तव्हां ॿई गॾु रहिजो। मां चवां थी हितां निकिर त अहिड़ा पादर ठोकींदी सईं, अहिड़ा जूता ठोकींदी सईं जो यादि कंदे। तोखे केॾो सम्झायमि त ॻाल्हि न कजांइ पादर खाईंदे, थू थई। एॾे भित सां छा थो ॻाल्हाईं, हेॾे मुंहुं सां ॻाल्हा न। अकेलो अची पातो आहियां। मां चवां थी निकिर हितां, न त अहिड़ो जूतनि सां हशर कंदी सईं जो यादि कंदे। तोसां जॾहिं ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजा हथ पेर ॾकंदा आहिनि। डांगी बञाई बूथ ते, इन सरूअ तुंहिंजो कारो मुंहुं कयो हूंदो। इन तोखे कारी चिॿीअ जो आसरो ॾिनो हूंदो, तॾहिं त तूं आयो आहीं। अदी नाई मुंहिंजी भेण नाई मञ। तोखे हया न आहे, तोखे गैरत न आहे, सफ़ा शर्म हया निकिरी वियो अथई। हा कंजर वाहियात।